कोरोना वायरस सबबि सिंध में जुमे जे ॾींहुं 3 कलाकनि लाइ मुकमल लॉकडाउन। सिंध हुकूमत जे ऐलान बैदि समूरे सूबे में 12 बजे खां 3 बजे ताईं मुकमल लॉकडाउन कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां जुमे जे ॾींहुं 12 बजे खां 3 बजे ताईं सूबे में मुकमल तौरु लॉकडाउन जो ऐलान कयो वियो हो, जंहिं ते अमल दरामद जो आगाज़ थी वियो आहे। जॾहिं त कराची, हैदराबाद, जामशोरो, नवाबशाह, कोटड़ी, सखर, लाड़काणो समेत सूबे जे समूरे नंढनि वॾनि शहरनि में 12 बजे खां 3 बजे ताईं मुकमल तौरु लॉकडाउन कयो वियो आहे। शहरनि में पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि गश्त करे समूरा कारोबारी मर्कज़ पिणु बंदि कराए छॾिया आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि लॉकडाउन दौरान पूरे सूबे में हर क़िस्म जो कारोबार बंदि हूंदो ऐं नई वरी ट्रैफ़िक हलंदी। लॉकडाउन दौरान शहरनि खे इमरजेंसीअ खां सवाइ घरनि मां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न हूंदी ऐं लॉकडाउन जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। यादि रहे त सिंध हुकूमत कोरोना वायरस फैलजण जे रोकथाम लाइ पूरे सूबे में 22 मार्च ते लॉकडाउन जो ऐलान कयो हो ऐं बाद में लॉकडाउन में वधीक सख़्ती कई वई हुई ऐं मस्जिदुनि में 4 खां 5 माण्हुनि खे बाजमात निमाज़ अदा करण जा हुक्म जारी कया विया हुआ। कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।